बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु जो असांजो टॉपिक आहे उहा आहे डिटरमिनेंट ऑफ अ मैट्रिक्स। हाणे सभ खां पहिरियां डिटरमिनेंट ऑफ अ मैट्रिक्स खे असां डिफाइन कंदासीं। चए थो द न्यूमेरिकल वैल्यू ऑफ अ स्क्वायर मैट्रिक्स इज कॉल्ड डिटरमिनेंट ऑफ अ मैट्रिक्स डिनोटेड बाय ए खे असीं जेको आहे मॉड्यूलस जी सिंबल में जेको आहे बंदि कंदासीं। ठीकु आहे। हाणे स्क्वायर मैट्रिक्स जेको आहे हिन में अचे थो द न्यूमेरिकल वैल्यू ऑफ अ स्क्वायर मैट्रिक्स। हाणे स्क्वायर मैट्रिक्स छा हूंदो आहे? सपोज कयो ए मैट्रिक्स था खणूं, उन जूं एंट्रीज जेकियूं आहिनि उहे अहिड़े क़िस्म जूं खणूं था। हाणे हिन में नंबर ऑफ रोज़ ऐं कॉलम पाण में बराबरि आहिनि त चवंदासीं इहो स्क्वायर मैट्रिक्स आहे। यानी अहिड़ो मैट्रिक्स जंहिंमें नंबर ऑफ रोज़ ऐं कॉलम पाण में बराबरि हुजनि त असां हुनखे चवंदासीं उहो स्क्वायर मैट्रिक्स आहे। जंहिंमें नंबर ऑफ रोज़ ऐं कॉलम बराबरि न हुजनि उनखे चवंदासीं उहो रेक्टेंगल मैट्रिक्स आहे। हाणे नंबर ऑफ रो ऐं कॉलम कीअं हिन में बराबरि आहिनि? हीअ असांजी रो 1 आहे, हीअ असांजी रो छा आहे 2 आहे, हीअ असांजो कॉलम 1 आहे, हीअ असांजो छा आहे कॉलम 2 आहे। यानी 2 रो अथसि 2 कॉलम अथसि, यानी 2 रो ऐं 2 कॉलम नंबर ऑफ रोज़ ऐं कॉलम पाण में बराबरि थिया, हुनजे करे चवंदासीं हीअ असांजो छा आहे स्क्वायर मैट्रिक्स आहे। हाणे इन जो न्यूमेरिकल वैल्यू कीअं थींदो? न्यूमेरिकल वैल्यू असांजो हीअं थींदो, यानी हीअ असांजा जेके मेन डायगोनल एलिमेंट्स आहिनि। ठीकु आहे। हिनखे वरी यहाँ लिखां थो ए मैट्रिक्स, उन जूं एंट्रीज़ वरी लिखां थो त 1 and 2। ठीकु आहे। उन खां पोइ ॿियो आहे वरी असांजो आहे 3 and 4 एंट्रीज़ आहिनि असांजूं। ठीकु आहे। जेके हीअ मेन डायगोनल आहिनि इन्हनि खे पाण में ज़रब कंदासीं, यानी 1 चौकाई 4, वरी कट जी निशानी, वरी हीअ जेके सेकेंडरी डायगोनल एलिमेंट्स आहिनि इन्हनि खे पाण में ज़रब कंदासीं, यानी 3 × 6। ठीकु आहे। हाणे हिननि खे सिंप्लीफाई कंदासीं, यानी ही असांजा प्लस जा थी विया, ही माइनस जा, माइनस जे 6 मूं प्लस जा 4 वञनि, माइनस जा घणा बचंदा 2। हाणे ही असांजो न्यूमेरिकल वैल्यू आयो स्क्वायर मैट्रिक्स जो। असां हिनखे चवंदासीं इहा डिटरमिनेंट आहे कंहिंजी? ए मैट्रिक्स जी डिटरमिनेंट आहे।